जे रेवन्यू रिकॉर्ड में 5 लाख शक एंट्रीज़ जो इंकशाफ सुप्रीम कोर्ट तरफां ज़मीननि तां फौरी तौर कब्ज़ा ख़त्म करण जो हुकुम एंटी इंक्रोचमेंट सेल क़ाइम करण जी हिदायत चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क सिंध चयो त सिंध में रेवन्यू जी एराज़ी ते वॾे पैमाने ते कब्ज़ा आहिनि ॿुधायो वञे त कराची में रेवन्यू जी कुल केतिरी एराज़ी ते कब्ज़ा आहिनि। सुप्रीम कोर्ट के हुक्म ते नस्ला टावर किराइण जी तैयारियूं शुरू गैस बिजली ऐं पानी जा कनेक्शन काटा मुतासिरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो छिकताण जे ख़ात्मे लाइ पुलिस जी वरी नफ़री हाई अलर्ट नस्ला टावर जी इमारत खे किराइण खे जदीद टेक्नोलॉजी इस्तेमाल करण जो फ़ैसिलो। सुई केस समेत वफ़ाक़ी इदारनि मां बरतरफ़ थियल मुलाज़िमनि जो सुप्रीम कोर्ट रजिस्ट्री तरफ़ मार्च पुलिस मुलाज़िमनि खे सिंध असेंबली अॻियां रोके छॾियो लठबाज़ी छिकताण। कराची जे एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब जो आहे त माफ़ियाउनि ख़िलाफ़ कार्रवाई ते खेसि धमकियूं मिली रहियूं आहिनि टैक्स जी ओगाड़ी ते असद उमर ऐं गवर्नर इमरान इस्माइल जो फ़ोन अची वञे थो केएमसी 60 ॾींहनि दौरान टर्मिनल तां 6 लाख रुपयनि जो कमाई कई आहे ॿुधायो वञे त केएमसी जे नाले ते 11 पेट्रोल पंप खोलण जी इजाज़त कंहिं ॾिनी आहे। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वधीक ₹9.5 फ़ी लीटर इज़ाफ़े जो इम्कान पेट्रोल ₹8 हाई स्पीड डीज़ल ₹9 गासलेट ₹7 ऐं डीज़ल ₹6 फ़ी लीटर महांगो थींदो डॉलर जे अघनि में इज़ाफ़े खां पोइ ओघरा पारां अवाम ते पेट्रोल पंप किराइण जूं तैयारियूं शुरू। मुख़ालिफ़ ज़रगवान शहबाज शरीफ़ तरफ़ां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वधीक इज़ाफ़े जी मुख़ालिफ़त करण जो ऐलान संदसि चवणु आहे त पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वधीक इज़ाफ़ो अवाम जो मुआशी क़त्ल आहे मिनी बजट मां साबित थी वियो त हुकूमत को बि मज़बूत ऐं संजीदा मुआशी प्लान नाहे। महंगाई ऐं मुआशी बदहाली ख़िलाफ़ पीटीएम जे सॾ ते नौशहर फिरोज़ में रैली अॻवाननि जो चवणु आहे त पीटीआई हुकूमत करप्शन जी इंतिहा करे छॾी आहे महांगाई सबबि अवाम जो जीवन जंजाल बणिजी वियो आहे। मुस्लिम लीग नून तर्जमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त पहिरीं नवंबर खां पेट्रोलियम शयुनि जा अघ ॿीहर वधी वेंदा अटो खंडु तेल बिजली ऐं गैस अवाम जी पहुच खां परे थी विया आहिनि नवंबर खां गैस जा अघ बि वधंदा ऐं मिली बि न सघंदी 3 वरहनि ताईं IMF जे ताबेदारनि में अवाम जो मुआशी क़त्ल कयो वियो महांगाई 70 वरहनि जो रिकॉर्ड तोड़े छॾियो आहे इमरान ख़ान ॿीहर महांगाई जो नोटिस विझण जो ड्रामो कंदो संदसि का हिकमत अमली नाहे मुल्की समूरनि मसइलनि जो हल इमरान ख़ान जे इस्तीफ़ा में आहे ज़ालिम हुकूमत जो रस्तो रोके ई महांगाई ते ज़ाब्तो आणे सघिजे थो। सिंध सरकार तरफां कॉलेजनि खे एनरोलमेंट जी बुनियाद ते बजट ॾियण जी पॉलिसी जोड़ण जो ऐलान 25,000 खां घटि पघार ॾींदड़ ख़ानगी स्कूलनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जो फ़ैसिलो सरदार शाह जो चवण त 25,000 खां घटि पघार ॾींदड़ ख़ानगी इदारनि खे सील कयो वेंदो कॉलेजनि खे एनरोलमेंट जी बुनियाद ते बजट ॾिनी वेंदी ख़ानगी इदारनि जी बजट में सरकारी इदारनि जा शागिर्द वधीक होशियार आहिनि। भारत खे इबरतनाक शिकस्त ॾियण खां पोइ पाकिस्तान जो ओचितो दौरो मुलतवी कंदड़ न्यूज़ीलैंड सां दंगल क़ौमी टीम तरफ़ां कीवीज़ खे सबक़ सेखारण जी हिकमत अमली तैयार PCB चेयरमैन रमीज़ राजा जो चवणु आहे त क़ौमी टीम का बि रिआयत न करे न्यूज़ीलैंड मां कावड़ कढी वञे पहिरियों पाकिस्तान जो पहिरियों टारगेट भारत हो हाणे न्यूज़ीलैंड ऐं इंग्लैंड बि निशाने ते आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चीनी सदर शी जिनपिंग सां फ़ोन ते राब्तो पाकिस्तान ऐं चीन विच में इक़्तिसादी ऐं वापारी सहकार वधाइण ते इत्तिफ़ाक़ वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त ग़ुर्ब जे ख़ात्मे लाइ चीन जूं कोशिशूं साराह जोॻियूं आहिनि।
इलेक्शन कमीशन वफ़ाक़ी वज़ीर आज़म साथी खे इल्ज़ामनि ते जवाब लाइ वधीक मोहलत ॾेई छॾी। 11 नवंबर ताईं जवाब जमा करण जी हिदायत। कानून सभिनी लाइ बराबर आहे। मुंहिंजे पेश थियण सां इलेक्शन कमीशन जो वक़ार मज़बूत थींदो। इदारे जी पासदारी लाइ पेश थियो आहियां। आज़म साथी। रहीमियर ख़ान भरिसां 9 ॼणनि जे क़त्ल केस में अहम रगभराई। इंडर गैंग जा 8 मददगार गिरफ़्तार। DPO जो चवणु आहे त ड्रोन कैमराउनि ऐं जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां धाड़ेलनि जे मददगारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गड़ियसन में मार्शल नौजवान जे वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। लाश रखी धरणो। सरकारी फरियाद ते वाक़े जो 3 ॼणनि ते केस दाख़िल। मुख्य जवाबदार 5 सरकी गिरफ़्तार। मक़तूल नौजवान मिटी मां हवाले। डोकरे में बुनियादी मसइलनि जे हल लाइ मुकमल शटर डाउन हड़ताल। कारोबारी मरकज़ बंद। वापारियुनि ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। अॻवाननि जो चवणु आहे त डोकरी शहर जा बुनियादी मसइला हल न थी सघिया आहिनि। चूंडियल नुमाइंदा शहर जे मसइलनि ते को बि ध्यानु न ॾेई रहिया आहिनि। खरड़े में सूफ़ी बुज़ुर्ग विलायत शाह जे उर्स में भली नस्ल जी बकरियुनि जी नुमाइश। कामूरियूं, ककियूं, कैतियूं ऐं नाचनि समेत मुख़्तलिफ़ नस्लनि जूं बकरियूं पेश। मुख़्तलिफ़ ज़िलनि मां बकरियुनि जे शौक़ीननि जी वॾे अंग में आमद। T20 वर्ल्ड कप जी मैच में वेस्ट इंडीज़ जी ॾखण अफ्रीका ख़िलाफ़ बैटिंग। पहिरीं 2 मैचनि में नाकामी खां पोइ ॿई टीमूं आलमी इवेंट में खातो खोलण लाइ बेचैन।